अहम ख़बर ॾियूं सिंध संभा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तार चयो आहे त इस्लामाबाद जे G11 कोर्ट हमले जी रिथाबंदी अफ़गानिस्तान में मौजूद नूर वली महसूद कई। चइनि जवाबदारनि खे 48 कलाकनि अंदरि गिरफ़्तार कयो वियो। दहशतगर्दनि अफ़गानिस्तान मां ट्रेनिंग वरिती हुई। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर अता तार चयो आहे त साजिदुल्लाह उर्फ़ शीना अफ़गानिस्तान में ख़ुदकश हमले जी प्लानिंग कई। मुख्य जवाबदार साजिदुल्लाह उर्फ़ शीना तालिबान तहरीक जो कारकुन रहियो आहे। हुन वधीक चयो आहे त ॿिनि माण्हुनि खे हायर कयो वियो। ख़ुदकश हमलो उस्मान शुमारी नंगरहार जे रवासी आहे। संदसि जो चवणु आहे त उस्मान शुमारी ऐं साजिदुल्लाह गॾिजी मुख़्तलिफ़ हंधनि जो दौरो कंदा रहिया। साजिदुल्लाह उस्मान शुमारी खे ख़ुदकश जैकेट फ़राहम कई। ख़ुदि दहशतगर्दनि पंहिंजे टारगेट ताईं पहुची न सघिया। 11 नवंबर ते थींदड़ हमलो नाकाम बणायो वियो। हम ख़बर ॾियूं पिया सिंध संभा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तार चयो आहे त इस्लामाबाद जे G11 कोर्ट हमले जी रिथाबंदी अफ़गानिस्तान में मौजूद नूर वली महसूद कई हुई। चइनि जवाबदारनि खे 48 कलाकनि अंदरि गिरफ़्तार कयो वियो आहे।